छोकरी कमदार ही वही है ना जुंडन कटी छोरी जे वडेरे दोदे खान जे गोठ में छोकरिन के पढ़ाइण जो कसम खाधो हुयो। अरे इल्म ते त पहिरियों कसम मर्दन जो आहे। असीं हुजूं आंगूठे छाप ऐं छोरी हुजनि पढ़ियल लिखियल। पोइ त असां जहिड़नि वॾेरनि जा पटका लथा न। मास्तराणी पहिरीं मूंखे पढ़ाए मूंखे छो जो आऊं बि अनपढ़ियल आंगूठे छाप आहियां। कंदार इहो किताबड़ो त लाहे ॾे मूंखे। मास्तराणी खे सबक ॿुधाया कचो आहे या पको। होतर साईं हीअं ई तो किताबड़ो पढ़ियो अचा पर सबक अहिड़ो यादि कराए ॾियोसि जो ज़िंदगी भर यादि रखे। ईअं ई थींदो होतर साईं किताबड़ो असुल अहिड़ो आंदो कम जेको वॾी जा संत खैर। मास्तराणी ॿुधाया सबक कचो आहे या पको। हलो वख पे बंदूक ते तोखे हे हथ आप कोई साईं ये यको सबक हाण थियो आहे हिन जो पको। अञा जे वधीक हिन खे धक हणंदे त थी न पवे छो छोरी त हथनि मां मरी पवंदी। पोइ तव्हांजे महन जा छेणा केरु खणंदो। बि छोकिरी तो साईं जी हवेलीअ जे पासे में अची गुस्ताखी कई आहे स्कूल खोलण जी। आऊं चवां थो हींअर ई होदा खां माफ़ी वठ माफ़ी ॾियाऊं। छोकिरी मूंखे त चमाट लॻी सा लॻी पर तो इहा साईं जी हवेलीअ ते इहा जेका गुस्ताखी कई आहे तूं हाणे ॾचे में अची वई आहीं। माफ़ी वठ। माफ़ी वठां छा जी माफ़ी वठां। जेकॾहिं ॿारनि खे तालीम ॾियणु जुर्म आहे त हा मां मुजरिम आहियां ऐं ॿुधी छॾ वॾेरा इहो जुर्म मां बार बार कंदमि। जेसीं ताईं अहिड़ा वॾेरा असांजी सिंध में रहनि था असांजी सिंध कॾहिं तरक़ी नथी करे सघे। ऐं वॾेरा ॿुधी छॾ आऊं इहो तोसां वाइदो थी करियां आऊं तालीम खे अॻिते वधाए रहंदसि। तूं केतिरा बि ज़ोर लॻाए छॾ तूं कुझु बि करे छॾ सम्झी वई न मुंहिंजी ॻाल्हि। जेसीं ताईं मुंहिंजी सिसी में सा आहे आऊं ॿारनि जी तालीम जारी रखंदसि। तोखे जेको करिणो आहे न तूं कर। आऊं कॾहिं बि तो जहिड़े जाहिल वॾेरे जे अॻियां हार मञण वारी न आहियां। तोखे करिणो आहे जेको कर आऊं तालीम खे जारी रखंदसि। जुंडन कटी छोरी तो वॾेरे तो त ख़ौफ़ सां बग़ावत जो ऐलान कयो आहे त पोइ ॿुध तुंहिंजी सज़ा। कंदार हिन छोरीअ खे लोहा ज़ंजीर पाराए कोर्ट में बंदि करे छॾियो। ही सॼी ज़िंदगी अहिड़नि दीवारनि सां मथो टकराए मरी वञे। छोकिरी बदर जा पढ़ी मास्तरियाणी थी वई त वॾेरे जे साम्हूं हीअं थी ॻाल्हाई। हल त तोखे महन जे वारे में हली बंदि करे अचां। हलिया हलिया हलां त तोखे महन जे वारे में बंदि कयां।